नाज़रीन, अहम ख़बर सां तव्हांखे आगाह कंदा हलूं त पाकिस्तान में कोरोना वायरस जो वधीक हिकु मरीज़ फ़ौत। सॼे मुल्क में कोरोना सबबि फ़ौत थियलनि जो अंग 21 थी वियो। वधीक 54 केस ज़ाहिर थियण बाद मुतासिरनि जो अंग 1625 ताईं पहुची वियो। मीरपुर ख़ासि मेहरान थाणे जे हिसे जो फराडी दुकानदार अमजद अलीअ खे गिरफ़्तार करे वरितो। ॿुधायो वञे थो त उन दुकानदार खां राशन जा फ़ी बैग 1500 जे हिसाब सां ठाहिराइण जो ऑर्डर ॾिनो वियो हो ऐं उन दुकानदार फ़ी बैग में 1000 रुपए जो राशन विधो आहे। राशन नाहे गाह खाओ। माथेली में वॾेरे जे पुट काउंसलर गफ़ार बोज़दार जूं माण्हुनि ते टोकूं। मीरपुर माथेले में हिन ॾुखे घड़ीअ में राशन ॾियण बदिरां गाह खाइण जो मशवरो ॾींदे यूसी गढ़ी चाकर जे माण्हुनि ते टोकूं कयूं वियूं। सियालाबाद समेत केतिरनि ई ग़रीबनि जूं दाहूं ऐं कूकूं। ग़रीबनि जो चवणु आहे त कोरोना वायरस में मरूं या न मरूं, पर बुख ते लाज़मी मरंदासीं। सरकार खे गुज़ारिश थी कजे त सियालाबाद में ग़रीब आवाम जी मदद कई वञे। नाज़रीन, ही हुयूं हिन वक़्त जूं ख़बरूं। मां आहियां अली हसन ख़ासकिली। ॾिसंदा रहो सियालाबाद न्यूज़।